بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله هي برنامج أسانجو التأملات القرآنية الله تعالى أسانكي تانكي علم النافع جي أي ما حس قرآن إنما فايدو حاصل كيو سجو الله تعالى جيتو أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها إن قرآن کے چھونا پڑھن ऐं सम्झन ऐं तदब्बुर कन जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। हीउ असांजो हिसो आहे 127 हिसो ई आहे असांजो। ऐं अॼु कहिड़ी आयत ते असीं पढ़ंदासीं ऐं तदब्बुर कंदासीं। इहा आयत आहे अल्लाह ताला चए थो फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून 47 सूरत النحل में सूरत النحل 47 आयत अल्लाह ताला हिन में चए थो फस्अलू अहल ज़िक्र। अल्लाह ताला चए थो पुछो उन्हनि खां, अहल ज़िक्र खां पुछो। अहल ज़िक्र केरु आहिनि जो असीं उन्हनि खां पुछो। अहल ज़िक्र उहे आहिनि जेके इल्म वारा आहिनि, आलिम आहिनि, जंहिंखे अल्लाह ताला उन्हनि खे इल्म नाफ़िअ ॾिनो आहे क़ुर्आन ऐं सुन्नत में। जे उलमा चवनि था उन उलमा तफ़सीर त उन्हनि खां पुछो जंहिंखे इल्मु आहे। जंहिंखे इल्मु न आहे उहो ईअं जाहिल थी ऊंदहि में लठियो न हणे, कहिड़ी शइ नथो सम्झे उहो पुछा करे, माण्हुनि खां पुछा करे। ॾिसो न हीअ आयत असुल नाज़िल थी हुई त कुफ़ार काफ़िरनि ते त तव्हांखे ख़बर कान्हे त हीअ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ज़मान नबी आहे, तव्हांखे इहा पक नथी थिए त ठीकु आहे तव्हां पंहिंजे उलमा खां पुछो। जेके यहूद हा नसारा हा उन्हनि वटि किताब आहे आसमानी तौरात इंजील ज़बूर, उन्हनि खां पुछो त हीउ जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां नबी आहियां आख़िरी, इहो नबी आहे या न? त उहो ई तव्हांखे ॿुधाईंदा हक़ त हा असांजे किताबनि में इहो लिखियलु आहे त हीउ आख़िरी ज़माने नबी आहे। असुल आयत जो माना इहो आहे, पर उलमा चवनि था त हीअ ख़ुसूस अल आम, यानी हीअ आम बि फ़ाइदो थिए थो इंसान खे। त यानी कोई मुस्लमान दीन जे पंहिंजे जी ख़बर कान्हेसि, हक़ हलाल जी कान्हेसि ख़बर त जंहिं आलिम खां पुछे, के जंहिंखे अहल ज़िक्र जेके किताब खोले वेठा आहिनि, पढ़नि था, सम्झनि था, आयतूं पढ़नि था, क़ुरान जो सम्झनि था, उन्हनि खां पुछनि था। उन्हनि खां पुछो त तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ शइ जेके असीं कयूं था सही आहे या ग़लति आहे, उहे ॿुधाईंदा त इहो ज़रूरी आहे। इन खां सवाइ इंसान ऊंदहि में न रहे। अल्लाह ताला छो इन्हनि खे उलमा खे दुनिया ॾे छो रखियो आहे? जीअं न त दुनिया में आलिम न हुजनि हा त पोइ बहानो थी पिया त असांखे या अल्लाह असांखे का ख़बर कान्हे, तॾहिं असीं हिन ग़लतियुनि में पइजी वियासीं। पर न, अल्लाह ताला दुनिया में उलमा हर जॻह ते किथे किथे पिया आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला जे ईसाइनि यहूदियुनि खां पुछंदो त पंहिंजे इल्मु पंहिंजे किताबनि मां उहो इल्मु कढी ॾींदो। मुस्लमाननि जे आलिमनि खां जेके आलिम किताब व सुन्नत क़ुरान ऐं सुन्नत जंहिंजो उन्हनि वटि इल्मु हूंदो त उन्हनि खां पुछी सघंदो त हीअ शइ हलाल आहे या हराम आहे, कयूं या न कयूं, हिन क़ुरान में अल्लाह ताला असांखे छा थो चए। त इन जे करे उलमा चवनि था इहा आयत अल्लाह ताला नाज़िल कई फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। पुछो उन्हनि खां जेके अहल ज़िक्र आहिनि। कहिड़ा आहिनि अहल ज़िक्र? जेके आलिम आहिनि सगोरा। एतिरे क़दुरु जो उलमा तफ़सीर चवनि था त जे इंसान को बीमार आहे त डॉक्टर खां पुछंदो, को कहिड़ो बि फ़न हूंदो त उन फ़न वारे खां पुछंदो त हीउ मसाइलो कीअं थींदो। या मैकेनिक गाॾी ख़राबु आहे त तूं ॾखण खां कोन पुछंदे न, वाक़ई तूं मैकेनिक खां पुछंदे त हीउ मुंहिंजो मसाइलो जेको गाॾी में आहे या कार में आहे या मशीन में आहे त उन खां पुछंदे उहो जवाबु ॾींदी। त हाणे तोखे दुनिया में हिन जे रहणो आहे त आख़िरत तोखे कमाइणो आहे त तोखे पुछणो आहे त हीउ जेको दीन जंहिं ते असीं हलूं था, इन में खाऊं पीऊं उथूं विहूं, हलाल हराम असांखे कीअं ख़बर पए। लाज़मी के आलिम खां पुछणो पवंदो। त अल्लाह ताला हिते असांखे हुकुम ॾिए थो फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। अल्लाह साईं चए थो जे ख़बर न अथव, बेख़बरी हो त पुछो। ईअं न कयो वेही रहो त पोइ तव्हांजो इल्मु तव्हां जेको अमल कयो अथव अमल बर्बादु थी वेंदो। त तंहिंजे करे मुस्लमाननि ते इहो फ़र्ज़ु आहे त आलिमनि खां पुछनि ऐं पुछनि सही पकाई कीअं थींदी आहे, वज़ू कीअं थींदो आहे, औरत जो हैद आहे, निमाज़ कॾहिं पढ़े कॾहिं न पढ़ी सघंदी, औरत जो मुड़ुसु मरी थो वञे त उहा केतिरो इद्दत कंदी, कीअं करे इद्दत में जो शुरूत छा आहिनि,
रोज़ा आहिनि, रोज़ा रखणा आहिनि, असांखे आलिम खां पुछंदासीं कीअं रखूं, छा करे सघंदासीं, छा नथा करे सघूं। हज ते था वञूं, असां हज कीअं कयूं। इहे आहिनि अरकानुल इस्लाम, जेके रुकन आहिनि, इहे तमामु ज़रूरी आहिनि, पर हर इंसान खे त इहा ख़बर कान्हे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। जंहिं शइ जी ख़बर न आहे त अहल ज़िक्र खां पुछो। हज असांखे करिणो आहे, असीं हज कीअं कयूं, अबा उज़ही करणी आहे, असीं उज़ही कीअं करिणो, असांखे ॿार ॼाओ आहे, असांखे नालो रखिणो आहे, ॿार जो कीअं रखूं, असां उन जो अक़ीक़ो करिणो आहे, अक़ीक़ो कीअं करिणो आहे, कीअं ख़बर, असांखे का ख़बर कान्हे। त इन शयूं जे पुछण खां सवाइ इंसान जेको नमाज़ बि कोन पढ़ी सघंदो। मूंखे वुज़ू करिणो आहे, कीअं वुज़ू कयां, जे लटा मेरा आहिनि त छा कजे, जान में नजासत आहे, पलीताई आहे त छा आहे करिणो, इहो सभु कीअं असांखे ख़बर पवंदी जे असीं पुछंदासीं न। पुछणु अधु इल्मु आहे, पुछंदे त भाउ हिन मसइले जो असांजो हल करे ॾियो, असांखे हीअ कीअं कयूं, त इहे तोखे ॿुधाईंदो, तोखे हीअ करिणो आहे, ऐं उमिरो करिणो आहे त तोखे हीअ करिणो आहे, हज करिणो आहे त हीअ करिणो आहे, तोखे रोज़ो रखिणो आहे त हीअ करिणो आहे, तोखे दीन सिखणो आहे त हीअ किताब पढ़ ऐं हीअ किताब न पढ़। मां चवंदा त इन आयत में अलाह ताला असांखे सभिनी खे सबक़ु ॾेई छॾियो त यहूदी आहिनि, मसीही आहिनि त तव्हां पंहिंजे आलिमनि खां पुछो, मुस्लमान हो त तव्हां पंहिंजे अहल क़ुर खां ऐं सुन्नत खां पुछो, ऐं जेके कहिड़ा ॿिया बि जेके माण्हू आम माण्हू आहिनि पुछणो आहे त उहो पुछो। छो शर्म करिणो आहे, नाहे असांखे इल्मु लिकाइणो, नाहे इल्मु ज़ाहिर करिणो आहे, इल्मु माण्हू खे सभिनि खे ॿुधाइणो आहे। इल्मु हासिलु करणु सभु कंहिंजो हक़ु आहे। जे तूं आलिम हुई त तमामु भलो, जे तालिब इल्मु आई त तमामु अञा बहितर, जे तूं आम इंसान आहीं, बा तूं रोज़ी जे पोयां आहीं, ॿनी में थो कमु करीं, खेत में कमु थो करीं, या ड्राइवर आहीं, कहिड़ो बि तूं कमुकार में आहीं, तोखे ज़रूरी इन सुवालनि जी ज़रूरत पवंदी। मुस्लमान आहीं, नेठि तोखे रोज़ो निमाज़ सभु शइ पकाई ज़रूरु पुछणी पवंदी। त इहो कॾहिं जे न पुछंदे त तूं ग़लति कम में पइजी वेंदे। जीअं हीअं अॼुकल्ह जेके मुस्लमान जेके ॾिसो शिरक में पइजी विया आहिनि, बिदअतुनि में पइजी विया आहिनि, ॾिसो था क़बरुनि ते वञी था अलाए पिड़ विझनि, बास बासनि। इहे उलमा खे जे पुछंदा त आलिम चवंदा आहिनि भाई हीअ शइ ग़लति अथव। ॾिसो जेके माण्हू जाहिल वञी क़बरुनि ते वञी था पवनि, जा उते क़बरुनि ते बास था बासनि, छो इहा इन मुसीबतुनि में, छो इन शिरक में छो पइजी विया, छो इन बिदअतुनि में पइजी विया, छो जो हुननि पुछो ई न। चवनि था बसि हीअ बि इस्लाम आहे, हीअ बि दीन आहे, हीअ बि असांजो तरीक़ो आहे, अबनि ॾाॾनि जो रस्तो आहे, उन ते था हलूं, असीं ग़लति कमु कोन था कयूं, छो जो पुछनि ई कोन। जे उलमा खां पुछनि त उलमा हुननि खे चवंदा आहिनि त हीअ ग़लति था कयो, उते बास था बासनि, उते छेला था कोहनि, उते देगियूं था लाहिनि, उते पैसा था रखनि, उते कपिड़ा वठी उन पिड़ उन क़बर जे मथां था रखनि, उते हुन दरगाह खे गुल गुलाब जे पाणी सां था धोअनि, या उते वञी दुआऊं था करनि, या उते वञी तिलावत क़ुर था कनि। इहे सभु अमल भलो आहे, पर इहा इन जी जॻह न आहे। हिते वञी तूं कंदे त भाऊ इहो शिरक में पइजी वेंदे। तूं किथे रण पट में वेही इहे दुआ कंदे, अलाह खे पुकारींदे, या उते को छेलो कोई ग़रीबनि खे खाराईंदे, या उते निमाज़ पढ़ंदे, या क़ुर पढ़ंदे, इहो सभु जाइज़ आहे। पर जे न तूं उते हिकिड़े क़ब्र जे भरिसां वेही ऐं इहा शइ कंदे त इहो तूं वञी शिरक में पइजी वएं, बिदअत में पइजी वएं। छो हिकिड़े क़ब्र जे भरिसां तूं इहो वञी कमु कयो। हर भलो अमल कहिड़ी जॻह ते नथो हली सघे, कहिड़ो बि अमल भलो हुजे, उहा जॻह जे साफ़ सुथरी न हूंदी। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हिकिड़ो हमराह आयो त उनखे चयईं त या रसूल अल्लाह मूं बास बासी त मुंहिंजो हीउ कमु जे थियो त मां छेलो कोहंदुसि फलाणी जॻह ते। त नबी करीम पुछियुसि त उते छा आहे, आहे उते का बूतो आहे, को उते को का शइ जी इबादत थी थिए? चई न या रसूल अल्लाह अहिड़ी का शइ उते कान्हे। चई पोइ फ़ाइल वञ पंहिंजी बास पूरी कर, छो जो उते न क़ब्र आहे, न दरगाह आहे, न क़ब्रस्तान आहे, न अहिड़ी का शइ आहे जंहिंजी उनजी इबादत थी थिए। त नबी करीम पहिरियां पक कई त उते मथां का क़ब्र हुजे, मथां का अहिड़ी शइ हुजे त माण्हू उहे चवंदा हा हिते माल मिले थो, हिते खाई पी ड्रो कंदासीं, हिते इबादत कंदासीं, असां हिन क़ब्र जे करे असांखे हीअ शइ मिली आहे। तंहिंजे करे नबी करीम जॾहिं पुछियोसि त हीअ शइ आहिनि? चई न। चई त इफ़ाइल वञी भली तूं पंहिंजी बास पूरी कर। त इहा ई ॻाल्हि असांखे ॾिसो न, हिते अलाह साईं असां छो थो चए फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। जेको आहे न ॾिस न, पुछणु हिकिड़ो इंसानु जॾो अखियुनि खां खणी हुजे त उहो पुछा करे इंसानु पहुची वेंदो। छो असां अखियूं आहिनि, पेर आहिनि, सभु शइ आहे, माण्हू पुछे नथो आलिमनि खां,
जिथे किथे आलिम वेठा आहिनि सगोरा, उन्हनि खां पुछो मस्जिदुनि में मदरसनि में आलिम वेठा आहिनि, भाई हीउ मसइलो कीअं आहे, ॿुधाईंदई तफ़सील सां त हीउ तोखे करिणो आहे, हीउ नाहे करिणो। छो वञी शिरक में पऊं, बिदअतनि में पऊं, ॾोहनि में पऊं, गुनाहनि में पऊं, छाजे लाइ? इहो इंसानु पंहिंजो एहतियात करे। असांखे अलाह ताला हुकुम थो करे फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, जे किथे बि तव्हांखे मसइलो कहिड़ो नथो अचे त उन जो तव्हां पुछा कयो, ऐं इहो ज़रूरी शइ आहे। मुहम्मद इब्न सीरीन वॾो ताबिई जलील हो, उहो चवंदो उन्ज़ुरू अम्मन तअख़ुज़ून दीनकुम फ़इन्नल अम्र दीन। का ॾिसो कंहिंखां तव्हां दीन था पुछो, कंहिंखां तव्हां सुवाल था पुछो, जहिड़े तहिड़े माण्हू खां न पुछे, आम माण्हू खां, जाहिल खां न पुछे, जंहिं न त तोखे लोढ़े छॾींदो, विञाए छॾींदो। त इहे मुहम्मद इब्न सीरीन चए थो उन्ज़ुरू, ॾिसो कंहिंखां था तव्हां वठो, पुछो भाई आलिमा जा जाहिला जा आलिमा जा तालिब इल्मा जा अक़ीदो कीअं अथसि, सही अक़ीदो अथसि, त उन खां पोइ पुछ। फ़तअख़ुज़ून दीनकुम फ़इन्नल अम्र दीन, ही दीन आहे, ही बिज़नेस न आहे या पैसनि जी कमाई न आहे त भला नुक़सानु थी वियो त ख़ैर आहे, न, ही तोखे दीन आहे, तोखे अलाह ऐं रसूल खे राज़ी करिणो आहे, तोखे जन्नत ॾे पहुचणो आहे। तंहिंजे करे इंसानु कहिड़ी तकलीफ़ में कहिड़ी शइ में बि दीन जे लाइ आलिम सुठा हुजनि, जेके क़ुर ऐं सुन्नत ते हुजनि, सलफ़ सालिह जे मनहज ते हुजनि, तौहीद ते हुजनि, उन्हनि खां पुछे पंहिंजा मसइला, पोइ इनशा अल्लाह हिन जो हर मसइलो सही सिधो थी वेंदो। ते असांखे क़िसो यादि थो अचे त हिकिड़ो नबी करीम जो ख़ादिम हूंदो हो, सफ़ीना नालो हुउसि, उहो अफ्रीका ॾे वियो फतह करणु मुल्कनि खे मुजाहिदनि सां गॾु। त हिकिड़ो दफ़ो उन जे अॻियां शींहुं वेठो, शींहुं अॻियां अची वियो त उनखे शींहुं, हुन हर इंसान खे डपु थींदो आहे शींहुं हाणे मूंखे खाईंदो, ऐं हिन सफ़ीना चयो इन असद युरीदुनी, आयो सिधो मूं ॾे मूंखे खाइण जे लाइ। त हिन वास्ते हुन वेझे अची या अबुल हारिस, चईंसि या अबुल हारिस, शींहं खे इहो कुनिया ॾींदा अबुल हारिस, अना मौला रसूलिल्लाह, मां नबी करीम हबीब जो ख़ादिम हां। कन में हुनखे शींहं खे चयईं अना मौला रसूलिल्लाह। चए थो त उते ॿिया बि माण्हू खोड़ा, फ़तअत रअसहू, शींहुं हेठि मुंहुं करे वेही रहियो। छा था सम्झो, हीउ जानवर कोन था सम्झनि था। उहो अक़बल फदफ़अनी, चए पियो त मूंखे धिके पंहिंजे पेरनि सां ऐं हिन झंगल मां ॿाहिरि कढी, फ़अख़रज मिनल अजम ववदअनी अला तरीक़, ऐं सिधे रस्ते ते पहुचाईं उते ॿाहिरि। वहम फज़न, ऐं पाण जीअं आवाज़ु कढंदो आहे ऐं ईअं मोकिलाए हलियो वियो मूंखां शींहुं। ॾिसो हीउ जानवर बि सम्झनि था त हीउ अलाह वारो आहे, हीउ सहाबी आहे, हीउ नबी करीम जो ख़ादिम आहे, त उनखे ईज़ा न ॾिनई, जीअं न त जानवर आहे। ऐं इंसान ॾिस जानवरनि खे कीअं था ईज़ा ॾियनि। हाणे इहो तबरानी में क़िसो आहे, ऐं अल हैथमी बि आहे, मजमा ज़वाइद में बि आहे, ऐं रिजाल इस्तिक़ात, ऐं इस्नादु सही मुस्लिम में रिवायत सभु। सो ॾिसो न, जानवर बि सम्झनि था त अलाह रसूल जा माण्हू कहिड़ा आहिनि, जेके हक़ वारा हूंदा, सच वारा हूंदा, अलाह साईं उन्हनि खे बचाईंदो। هذا والله أعلم وصلى الله على سيدنا محمد.